बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ऐं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 9 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे सचल सरमस्त। इन खे पढ़ंदासीं। इन जो पहिरियों हिसो असां पहिरें वीडियो में पढ़ी चुका आहियूं। अॼु हिसो ॿियो पढ़ंदासीं। पहिरियों उन खे हिजे पोइ रवां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी तरफ़। सीन ज़बर स, चे ज़बर च, लाम पेश ल, सचल, सीन रे ज़बर सर, मीम सीन ज़बर मस, ते पेश त, सर मस्त, रे ज़बर र, हाय ज़र हे, रहमतुल्लाह अलैहि, सीन नून ज़र से, दाल ज़बर ध, सिन ध, जीमवा जो, हे ज़र हे, का पेश क, हिक, वा ज़बर व, डेवा डो, वडो, शीन लफ शा, ऐं ज़र ए, रे ज़र रे, शायरे, थये ज़र थी, गाफ जाल पेश गुज, रे ज़र रे, येवा यो, गुजरियो, अलफ मदवा, हे आहे, हे पेश हो, नून ज़बर न, हुन, सीन नून ज़र से, दाली ज़र दी, सिंधी, सीन ज़बर स, रे अलफ रा, हमदो ज़र ए, काफ़ी ज़र की, सराय की, हमदो दो ज़र ऐं, फे अलफ फा, रे ज़र रे, सीनी ज़र सी, फारसी, हमदो ज़बर फारसी है, मीम दो ज़र में, जीमिए जे, काफ़ा को, जेको, काफ ज़बर क, लाम अलफ ला, मीम पेश म, कलाम, चे ज़बर च, येवा यो, चयो, अला पेश ओ, हेवा हो, ऊहो, सीन ज़बर स, मीमवा पेश मू, रेवा रो, संबूरो, छे ज़बर छ, पे ज़र पे, ये ज़बर य, लाम पेश ल, छपियल, हमदो दो ज़र ऐं, मीम हाय ज़बर मह, फेवा पेश फू, ज़ोय ज़र ज़े, महफूज़े, अलफ मदवा, हे आहे, सीन नून ज़बर स, दाल ज़बर द, सीन ज़र से, संदसे, काफ ज़बर क, लाम अलफ ला, मीम ज़बर म, कलाम, जीमिए जे, काफ ज़र के, ते अलफ ता, बे ज़बर ब, किताब, खइए खे, सीन ज़बर स, चे ज़बर च, लाम ज़बर ल, सचल, जीमवा जो, रे ज़र रे, सीन अलफ सा, लाम वालो, रिसालो, चे ज़बर च, वा नून ज़बर व, दाल अलफ दा, चवंदा, अलफ मदवा, हे ज़र हे, नून ज़र ने, आहिने, सीन ज़बर स, चे ज़बर च, लाम पेश ल, सचल, सीन अलफ सा, हमदो ये नून ज़र ही, हमदो ज़बर साईं, 1827 ईस्वी में, वा ज़बर व, फे अलफ फा, ते पेश त, वफ़ात, का ज़बर क, हमदो ये ज़र ई, कई, हे ज़बर ह, रे ज़र रे, हर रे, सीन अलफ सा, लाम ज़र ले, साले, चेवा चो, डे, हे ये नून ज़र डी, चो डी, रे ज़बर र, मीम ज़बर म, ज़ाद अलफ ज़ा, नून पेश न, रमज़ान, तये ते, दाल ज़बर द, रे अलफ रा, जे ज़बर ज़, नून ज़र ने, दराज़न, मीम दो ज़र में, मीम ज़बर म, थे ज़बर थ, सिन ज़र से, मथ से, वा ज़बर व, डेवा डो, वडो, मीमिए में, लाम वालो, मेलो, लाम ज़बर ल, गे नून ज़बर ग, दाल वा दो, लगंदो, अलफ मदवा, हे आहे, सीन नून ज़र से, दाल पेश ध, सिंध, सीन रे ज़बर सर, काफ अलफ का, रे ज़र रे, सरकारे, जीमिए जे, तोय रे ज़बर तर, फे अलफ नून फा, तरफा, मीमिए में, लामिए ले, मेले, जीमिए जे, मीमवा मो, काफ ज़र के, ऐनिए ए, मोके, तये ते, अलफ ज़बर अ, दाल ज़बर द, बये ज़र बी, अदबी, ते काफ ज़बर तक, रये ज़र री, बे ज़बर ब, तकरीब, थये नून ज़र थी, दालिये ज़र दी, तींदी, अलफ मदवा, हे आहे, जीम नून ज़बर ज, हे नून ज़र जे, मीम दो ज़र में, शीन अलफ शा, ऐन ज़र ए, रे ज़बर र, शायर, हमदो दो ज़र ऐं, अलफ ज़बर अ, दालिये ज़र दी, बे ज़बर ब, अदीब, सीन ज़बर स, चे ज़बर च, लाम पेश ल, सचल, सीन रे ज़बर सर, मीम सीन ज़बर मस, ते ज़बर त, सर मस्त, रे ज़बर र, है ज़र हे, रहे, यानी रहमतुल्लाह अलैह,
जीम ये ज़ेर जी जी, शीन अलब शाह, एन ज़ेर ए, रई ये ज़ेर री, शायरी, हमदो दो ज़ेरें ऐं, ज़े नून ज़ेर ज़िन, दाल ज़बर द, गाफ़ी ये ज़ेर गी, हमदो ज़बर है, ज़िंदगी तय ते, पे नून ज़बर पै, हे नून ज़ेर हैं, जीम अलब जा, पह जा, लाम ये ले, खे ज़बर खे, लेख, हमदो दो ज़ेरें ऐं, शीन एन ज़बर शय, रे ज़बर र, शयर, पे ज़बर प, रे हे नून ज़बर ण, दाल अलफ दा, पढ़ंदा, अलफ मंदवा, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहे ने, अलफ पेशाओ, नून ज़बर न, हे ये ज़ेर ही, हमदो ज़बर है, उन्हीं, मीमो आ मो, काब ज़ेर के, ऐनिये ए, मोके, तये ते, फे नून ज़बर फन, कफ अलफ का, रे ज़बर र, फनकार, सीन ज़बर स, चे ज़बर च, लाम पेशल, सचल, जिमो जो, काव ज़बर क, लाम अलफ ला, मीम पेशम, कलाम, गे अलफ गा, हमदो ये नून ज़ेर ही, दाल अलफ दा, गाइंदा, अलफ मंदवा, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहे ने, शीन अलफ शाह, हे पेशा हो, शाह, एन बे ज़बर अब, दाल लाम पेश दुल, लाम ज़बर ल, तो ये ज़ेर ती, फे पेशा फ, अब्दुल लतीफ़, येवा पेश यू, नूनिये ने, वारे ज़बर वर, सीन ज़ेर से, टये ज़ेर टी, यूनिवर्सिटी, खये ज़बर खे, रे ज़बर र, पेवा पेशा पू, रे ज़ेर रे, खैरपुरे, पे अलफ पा, रे अलफ नून रा, पारा, सीन ज़बर स, चे ज़बर च, लाम पेशा ल, सचल, चये चे, हमदो ज़बर रे ज़ेर रे, चिय रे, काफ अलफ का, हमदो ज़ेर ए, मी पेशा म, कायम, काव ज़बर क, हमदो ये ज़ेर ई, कई, वये वे, हमदो ये ज़ेर ई, वेई, अलफ मंदवा, हे ये हे, आहे, जीम नून ज़बर ज, हे नून ज़ेर हैं, जय हैं, मीम दो ज़ेर में, सीन ज़बर स, चे ज़बर च, लाम पेशल, सचल, सीन अलफ सा, हमदो ये नून ज़ेर ई, हमदो ज़बर साइय, जिमी ये ज़ेर जी, जे नून ज़ेर जिन, दाल ज़बर द, गाफ़ी ये ज़ेर गी, ज़िंदगी, हमदो दो ज़ेर ऐं, शीन अलफ शाह, एन ज़ेर ए, रई ये ज़ेर री, हमदो ज़बर शायरी, तय ते है ज़बर तह, काफ़ी ये ज़ेर की, तहकीकी, काव ज़बर क, मी पेशम, कम, तये नून ज़ेर थी, दालवा दो, थी दो, अलफ मंदवा, हे ये हे, आहे, सीन ज़बर स, चे ज़बर च, लाम पेशल, सचल, सीन रे ज़बर सर, मीम सीन ज़बर मस, ते पेशत, सर मस्त, रे ज़बर र, है ज़ेर हे, रहमतुल्लाह अलैहि, जीम ये जे, काव ज़बर क, लाम अलफ ला, मीम ज़बर म, कलाम, मीम अलफ नून मा, अलफ ज़बर अ, सीन अलफ नून सा, अस्सा, कये के, पे ज़ेर पे, ये अलफ या, रे पेश रो, प्यार, मीम है पेश मोह, बे ज़बर ब, ते ज़बर त, मोहब्बत, सीन ज़बर स, हे ज़बर है, पे ज़ेर पे, सह पे, रे ज़बर र, वा अलफ वा, दाल अलफ दा, रई ज़ेर री, रवादारी, बे अलफ भा, हमदो ज़ेर ए, पये ज़ेर पी, हमदो ज़बर है, भाई पिय, हमदो दो ज़ेर ऐं, सीन ज़बर स, चे अलफ चा, हमदो ये ज़ेर ई, हमदो ज़बर है, सच्चाई, जीमो जो, सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेशक, सबक, मीम ज़ेर में, लाम ये ले, मिले, थेवा थो। दोस्तों हाणे सबक खे रवां पढ़ंदासीं। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैहि सिंध जो हिकु वॾो शाइर थी गुज़रियो आहे। हुन सिंधी सराइकी ऐं फ़ारसीअ में जेको कलाम चयो उहो समूरो छपियल ऐं महफ़ूज़ आहे। संदसि कलाम जे किताब खे सचल जो रिसालो चवंदा आहिनि। सचल साईं 1827 ईस्वीअ में वफ़ात कई। हर साल 14 रमज़ान ते दराज़नि में मथसे वॾो मेलो लॻंदो आहे। सिंध सरकार जे तरफ़ां मेले जे मौक़े ते अदबी तक़रीब
थींदी आहे, जंहिं में शाइर ऐं अदीब सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जी शाइरी ऐं ज़िंदगीअ ते पंहिंजा लेख ऐं शेर पढ़ंदा आहिनि। उन्हीअ मौक़े ते फ़नकार सचल जो कलाम ॻाईंदा आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर पारां सचल चेयर क़ाइमु कई वई आहे, जंहिं में सचल साईंअ जी ज़िंदगी ऐं शाइरीअ ते तहक़ीक़ी कमु थींदो आहे। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे कलाम मां असांखे प्यार, मोहब्बत, सहब, रवादारी, भाईपीअ ऐं सचाईअ जो सबक़ मिले थो।